साईं जुंगार वेब टीवी के तरफा हे जेको अॼोको कल्चर डे सेलिब्रेट किया वियो आहे इन जे हवाले सां तव्हां कहिड़ो सिंध वासियुनि खे पैगाम ॾियणु चाहियो था? पहिरियों त असां जुंगार टीवी वारनि जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। हिन तमामु थोरे वक़्त में माशाअल्लाह तमामु घणी कामयाबी हासिल कई आहे ऐं असांखे जेको ही जुंगार टीवी जो सर्विस थियो आहे 2 दिसंबर हिस्सा जे हिसाब सां त असां सिंध वज़नदार फोरम जे प्लेटफॉर्म सां समूरी सिंध वासियुनि खे इहो ई पैगाम ॾींदासीं त गुज़ारा घणेई मसइला मसाइल दुनिया में ॾिठा आहिनि, सिंध घणेई भोॻियो आहे। हाणे अचो हिकु प्लेटफॉर्म ते सभई गॾिजी करे सिंध ऐं सिंधी क़ौम जी ख़िदमत कयूं ऐं जेको छा क़बूल न हिन जे बारे में छा चवंदव? तमामु भलो असांजे कल्चर डे जेको पंहिंजो मल्हायूं था पंहिंजी ईद जे ख़ुशीअ में तव्हां ॾिसो था नंढड़ा ॿार पोड़ा पका केतिरी जोश सां ख़ुशीअ जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। असांजी सकाफ़ती नमूनो ज़ाहिर थी थिए त सिंधी केतिरा मोहबती ऐं जेके सिंध सकाफ़ती ॾियारो जुंगार वेब टीवी जे तरफ़ां मल्हायो वियो आहे इन जे बारे में अवां सिंध वासियुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो? असां जुंगार वेब टीवी ऐं असां सभिनी न्यूज़ वारनि जा थोराइता आहियूं जिन असांखे हे इवेंट सेलिब्रेट करण जे लाइ जिदोजहद करे असांखे इजी ॾिनो। असां सभिनी न्यूज़ वारनि जा इहे बि थोराइता आहियूं त सभिनी सिंधियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते आणे सिंधी कल्चर डे मल्हाइबो वञे। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं मुंहिंजे तरफ़ां सभिनी सिंध वासियुनि जे तरफ़ां ऐं जुंगार टीवी जे तरफ़ां सभिनी खे ई असांजो ईद जो ॾींहुं मुबारक हुजे। लगदा